ओम शांति। अजय जी मिले तारीख़ 8/5/2024। सत मीठा मीठा बाप दादा चवंदा मीठे मीठे ॿार विश्व जी सभी आत्मायूं अनजान ऐं दुखी आहिनि। तव्हां उन्हनि ते उपकार करो। बाप जो परिचय ॾेई करे उन्हनि खे ख़ुशी में लायो। उन्हनि जी अख खोलो। प्रश्न: बाप जो परिचय ॾेई करे उन्हनि खे ख़ुशी में लायो, उन्हनि जी अख खोलो। प्रश्न: कहिड़े बि सेंटर जी वृद्धि जो आधार छा आहे? उत्तर: निस्वार्थ सचे दिलि सां सेवा करो। निस्वार्थ सचे दिलि सां सेवा करो। तव्हांखे सर्विस जो सदा शौक़ु रहे त हुंडी भरदी रहंदी। जिते सर्विस थी सघंदी आहे उते प्रबंध करणो खपे। मांगण कंहिंसां बि न आहे। मांगण सां मरणो भलो। आपे ई सभु कुझु ईंदो। तव्हां ॿाहिरां वारनि जी तरह चंदा इकठा न करे सघंदा आहियो। मांगण सां जेंटर ज़ोर न भरंदो आहे। असांखे सिर्फ़ु सर्विस जे लाइ युक्ति रचणी आहे, संकल्प करिणो आहे। सुबुह सुबुह अमृत वेले उथी करे सर्विस जो प्लानिंग करणु आहिनि। बाबा आपे ई हुंडी भराए ॾींदो। इन करे बिगर मांगे सेंटर खे ॼमायो। ओम शांति। ॿार हिते वेठा आहिनि। बुद्धि में इहे ज्ञान आहे। कीअं शुरू में हुन असां मथां खां ईंदा आहियूं, परम धाम खां असां आत्मायूं ईंदा आहियूं। जीअं विष्णु अवतरण जो हिकु खेल ॾेखारींदा आहिनि। विमान ते वेही करे पोइ हेठि ईंदो आहे। हाणे तव्हां ॿार सम्झंदा आहियो अवतार आदि त कुझु लिखलाईंदा आहिनि उहे सभु रॉन्ग आहे। हाणे तव्हां सम्झंदा आहियो असां आत्मायूं असल में किथां जा रहण वारा आहियूं, कीअं मथां खां हेठि ईंदा आहियूं, कीअं 84 जन्मनि जो पाठ वॼाईंदा आहिनि, पते ठाहींदा आहियूं। हाणे पोइ बाप पवित्र ठाहींदा आहिनि। इहे त ज़रूरु तव्हां स्टूडेंट जी बुद्धि में हुजणो खपे। 84 जो चकर असां कीअं लॻाईंदा आहियूं, इहे स्मृति में रहणो खपे। बाप ई सम्झाईंदा आहिनि तव्हां कीअं 84 जो जन्म वठंदा आहियो। कल्प जी आयु खे लंबो चौड़ो टाइम ॾियण जे कारण एतिरी सहज ॻाल्हि बि मनुष्य सम्झंदा न आहिनि। कल्प जी आयु लंबो चौड़ो टाइम ॾियण सां एतिरी सहज ॻाल्हि बि मनुष्य सम्झंदा न आहिनि। इन करे ब्लाइंड फेथ चइबो आहे। जो बि ॿिया धर्म आहिनि उहे कीअं स्थापना थींदा आहिनि, इहे बि असांजी बुद्धि में आहे। त असांजी बुद्धि में छा छा ज्ञान आयो आहे जो अज्ञान काल में न हुयो, उहो असांखे यादि करिणो आहे, उहो ई सिमरन करिणो आहे। बाबा असांखे ॿुधाइनि था असांजी बुद्धि में छा छा ज्ञान आयो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पुनर्जन्म वठंदे वठंदे पाठ वॼाईंदे हाणे अंत में अची करे पहुची आहियूं। हाणे पोइ वापसि वेंदासीं। इहे नॉलेज तव्हां ॿारनि खे ई आहे न। दुनिया में ॿियो कोई बि इहा नॉलेज न ॼाणंदो आहे। चईंदा बि आहिनि 5000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुयो। इहा नॉलेज तव्हां ॿारनि खे ई आहे। दुनिया में ॿियो कोई बि इहा नॉलेज न ॼाणंदो आहे। चईंदा बि आहिनि 5000 वर्ष पहिरियों पैराडाइज़ हुयो, परंतु उहो कॾहिं हुयो इहे न ॼाणंदा आहिनि। ज़रूरु आदि सनातन उहो किथे हुयो इहे न ॼाणंदा आहिनि। ज़रूरु आदि सनातन देवी देवता जो राज्य हुयो, परंतु इहे बिल्कुलु न ॼाणंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो असां बि पहिरियों कुझु न ॼाणंदा हुआसीं। ॿिया धर्म वारा ईअं थोरी की पंहिंजे धर्म स्थापकनि खे न ॼाणंदा आहिनि। तव्हां हाणे ॼाणे करे नॉलेजफुल ठहिया आहियो। ॾिसो असां पंहिंजे धर्म खे, पंहिंजे धर्म स्थापक खे भुलिजियासीं। बाक़ी सॼी दुनिया अंजान आहे। असां हाणे ॼाणियो आहे, बाक़ी सभु दुनिया अंजान आहे। असां केतिरा समझदार ठहिया हुयासीं, पोइ हाणे बेसमझ अंजान थी विया आहियूं। हाणे वरी बाबा ज्ञान ॾेई करे समझदार ठाहिनि था। मनुष्य थी करे अथवा एक्टर्स थी करे असां न ॼाणंदा हुआसीं। नॉलेज जो प्रभाव ॾिसो कीअं आहे न, इहे तव्हां ई ॼाणंदा आहियो। जो ॿारनि खे अंदरि में केतिरो गदगद हुजणो खपे। बाबा चवंदा आहिनि नॉलेज जो प्रभाव ॾिसो कीअं आहे, इहा तव्हां ई ॼाणंदा आहियो। हिन नॉलेज जो प्रभाव ॾिसो केॾो आहे, इहा असां ई ॼाणंदा आहियूं। हिन नॉलेज सां ॾिसो असां कहिड़ी प्रकार जी दुख परेशानियुनि सां, अज्ञानता सां मुक्त थी वियासीं न।
त ॿारनि खे अंदर में केतिरो गदगद थियणो खपे। जॾहिं धारणा थिए तॾहिं ई अंदर में उहो ख़ुशी अचे। तव्हां ॼाणंदा आहियो शुरू में कीअं आयासीं, कीअं शूद्र कुल सां ब्राह्मण कुल में ट्रांसफर थियासीं। इस सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे सो तव्हांजे सवाइ दुनिया कोई न ॼाणंदी आहे। अंदर में इहे ज्ञान डांस थियणी खपे। अंदर में असांखे ज्ञान डांस थियणी खपे, ज्ञान डांस हुजणी खपे। कीअं? ये बाबा जो ज्ञान सिमरन करो। बाबा असांखे केतिरो वंडरफुल नॉलेज ॾींदो आहे, जंहिं नॉलेज सां असां पंहिंजो वरसो पाईंदा आहियूं। लिखल बि आहे न, ये राजयोग सां मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहे। बाबा चवंदा आहिनि केतिरी वंडरफुल नॉलेज असांखे बाबा ॾींदा आहिनि, जंहिं नॉलेज सां असां पंहिंजो वरसो पाईंदा आहियूं। जंहिं नॉलेज सां असां पंहिंजो बाबा जो वरसो पाईंदा आहियूं। बाबा चवंदा आहिनि न, मुंहिंजो ज्ञान जो रतन, हिकु ज्ञान जो रतन ₹1,00,000 जो आहे। लिखल बि आहे न, राजयोग सां मां तव्हांखे राजाउनि जो बि राजा ठाहींदो आहे। परंतु कुझु सम्झ में न ईंदो हुयो। हाणे बुद्धि में सॼो राज अची वियो। असां शूद्र खां हाणे ब्राह्मण ठहिया आहियूं। इहो मंत्र बि बुद्धि में आहे न, हम सो ब्राह्मण पोइ देवता ठहींदासीं। पोइ असां उतरदे केतिरा पुनर्जन्म वठंदे चकर लॻाईंदा आहियूं। इहे नॉलेज बुद्धि में रहण जे कारण ख़ुशी बि रहणी खपे। ॿियनि खे बि नॉलेज कीअं मिले, केतिरा ख़्यालात हलंदा आहिनि, कीअं सभिनि खे बाप जो परिचय ॾियूं। तव्हां ब्राह्मण केतिरा उपकार कंदा आहियो, बाप बि उपकार कंदा आहिनि। जो बिल्कुलु ई अंजान आहिनि उन्हनि खे सदा सुखी ठाहींदा आहिनि, अखियूं खोले ॾींदा आहिनि। ख़ुशी थींदी आहे न। जेके सर्विस जो शौक़ु रहंदो आहे उन्हनि खे अंदर में अचिणो खपे, ॾाढी ख़ुशी थियणी खपे। जेके सर्विस जो शौक़ु रहंदो आहे उन्हनि खे अंदर में अचिणो खपे, ॾाढी ख़ुशी रहणी खपे। असां आत्मा आहियूं किथां जी रहण वारियूं, पोइ कीअं ईंदा आहियूं पाठ वॼाइण, केतिरा ऊच ठहींदा आहियूं, पोइ कीअं हेठि ईंदा आहियूं। पोइ रावण राज्य कॾहिं शुरू थी वेंदो आहे, कीअं असां मथां खां हेठि ईंदा आहियूं। पोइ चईंदा आहिनि न विष्णु अवतरण, विष्णु न असां हेठि अची करे प्रिंसेस जहिड़ो शरीर वठंदा आहियूं, मतिलबु सतो प्रधान। त हुननि माण्हू ईअं लिखी छॾियो अथनि। त असांखे सभु पतो आहे असां केतिरा ऊच ठहींदा आहियूं, पोइ कीअं पुनर्जन्म वठंदे नीच ठही वेंदा आहियूं। पोइ कीअं रावण राज्य कॾहिं खां शुरू थी वेंदो आहे। इहो बि असांजी बुद्धि में आयो आहे न। भक्ति ऐं ज्ञान में राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। शुरू में भक्ति कीअं कई, तव्हां चईंदा पहिरियों असां आया त ॾाढा सुख ॾिठो आहे। पोइ असां भक्ति करणु लॻी वियासीं। पूज्य खां पुजारी में केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे। तव्हां वटि बि केतिरो ज्ञान आहे न, असां वटि बि केतिरो ज्ञान आहे। ख़ुशी हुजणी खपे न। कीअं असां 84 जो चकर लॻायो, किथे 84 जन्म, किथे 84 लख। एतिरी नंढी सी ॻाल्हि बि कंहिंजे ध्यान में न ईंदी आहे। लख वर्ष जी भेट में त 1-2 रोज़ जे बराबरि थी वेंदी। 84 जन्म, 84 लख जो टाइम ॾींदा आहिनि भई, एतिरे लखनि जो आहे या 84 लख। त पंहिंजो बाबा जीअं 5000 चवंदा, 84 जन्म, उहो त लखनि जी भेट में 1-2 रोज़ थी विया, 1-2 जन्म थी विया। सुठा ॿारनि जी बुद्धि में चक्र फिरंदो आहे, तॾहिं ई चईंदा आहियूं स्वदर्शन चक्रधारी। सतयुग में इहा नॉलेज हूंदी ई न आहे। स्वर्ग जो केतिरो गायन आहे, उते सिर्फ़ु भारत ई हुयो जो हुयो, उहो पोइ ठहिणो ई आहे। ॿाहिरां खां त ॾिसण में कुझु बि न ईंदो आहे। जो हुयो उहो पोइ ठहिणो ई आहे। ॿाहिरां खां त ज्ञान में असां त चऊं था बाबा असांजे लाइ स्वर्ग जी स्थापना था करनि। असां स्वर्ग में वञण जी तयारी था करूं, हिन दुनिया खे स्वर्ग था ठाहियूं। लेकिन ॿाहिरां सां त कुझु बि नज़र नथो अचे न। साक्षात्कार थींदो आहे। तव्हां ॼाणंदा आहियो पुराणी दुनिया हाणे ख़त्म थियणी आहे। बाबा खे बि साक्षात्कार थियो न, पोइ नंबरवार असां नई दुनिया में ईंदासीं। आत्माऊं कीअं ईंदियूं आहिनि, पाठ वॼाइणियूं आहिनि, उहो बि तव्हां सम्झी विया आहियो। आत्मा कीअं मथां खां हेठि, आत्मा ईअं कोई मथां खां उतरदी न आहे,
जीअं नाटक में ॾेखारींदा आहिनि। आत्मा खे त हिन अखियुनि सां कोई ॾिसी बि न सघंदो। आत्मा कीअं ईंदी आहे, नंढे शरीर में कीअं प्रवेश कंदी आहे, ये ॾाढो ई वंडरफुल खेल आहे। ये पढ़ाई ईश्वरीय आहे न, हिन में राति ॾींहं जो, हिन में ॾींहं राति ख़्यालात हलणा खपनि। कीअं असां ईंदासीं, कीअं असां पुनर्जन्म वठंदासीं, पोइ कीअं बाबा वरी ईंदा, वरी असांखे ब्राह्मण ठाहींदा, पोइ फ़रिश्तो ठाहींदा। असां हिकु बार सम्झी वठा, जीअं की असां हिकु बार सम्झी वरितो आहे, जीअं की ॾिसी वरितो आहे, पोइ वर्णन कंदा आहियूं। बुद्धि, बाबा चवंदा आहिनि साक्षात्कार छा हूंदी आहे? सम्झ त मिली हुई न। अॻियां जादू वारा माण्हू ॾाढियूं चीजूं कढंदा हुया, ॾेखारींदा हुया। बाप खे बि जादूगर, सौदागर, रत्नागर चइबो आहे न। आत्मा में ई सॼो ज्ञान ठहिरंदो आहे, आत्मा में ई सॼो ज्ञान ठहिरंदो आहे न। आत्मा ही ज्ञान सागर आहे। भले चवंदा आहिनि परमात्मा ज्ञान जो सागर आहे, परंतु उहो केरु आहे, कीअं उहो जादूगर आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। एतिरी नंढी सी आत्मा में केतिरो ज्ञान आहे। बाबा त सागर आहे, त बाबा में त ॿियो ई जास्ती ज्ञान हूंदो। बाबा चवंदा आहिनि मां त सभिनि खे ॿुधाए छॾियो आहे, ॿियो छा खपे। इहे कंहिंखे बि बाबा चवंदा आहिनि, भले चवंदा आहिनि परमात्मा ज्ञान जो सागर आहे, परंतु उहो केरु आहे, कीअं उहो जादूगर आहे, इहे कंहिंखे बि पतो न आहे। अॻियां तव्हां बि न सम्झंदा आहियो। हाणे बाप अची करे असांखे देवता ठाहींदा आहिनि। हाणे बाप अची करे असांखे देवता ठाहींदा आहिनि। अंदरि में केतिरी ख़ुशी हुजणी खपे। हिकु बाप ई नॉलेजफुल असांखे पढ़ाईंदा बि आहिनि। इहे सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। इहे ॾींहुं राति अंदरि में सिमरन हलणो खपे। इहे ॾींहुं राति असांखे न ज्ञान जो सिमरन हलणो खपे। इहे बेहद जे नाटक जो नॉलेज सिर्फ़ु हिकु बाप ई ॿुधाए सघंदा आहिनि, ॿियो कोई बि ॿुधाए न सघंदो। ये नॉलेज असांखे बाप पढ़ाई अथई, असां ॿार ॼाणंदा आहियूं। इहे ई नॉलेज असांखे ॾींहुं राति सिमरन करणी आहे। इहे बेहद जो नाटक जो नॉलेज सिर्फ़ु हिकु बाप ई ॿुधाईंदा आहिनि, ॿियो कोई न ॿुधाए सघे। बाबा ॾिठो आहे, बाबा ॾिठो थोरी आहे, परंतु हुन में नॉलेज आहे। बाबा चवंदा आहिनि न मां त स्वर्ग में न ईंदो आहे। बाप चवंदा आहिनि मां सत्य त्रेता में त न ईंदो आहे, परंतु नॉलेज सिधी ॿुधाईंदो आहे। वंडर लॻंदो आहे, जे कॾहिं पाठ ही न वॼाए उहो कीअं बतलाईंदा आहिनि। ऐं जंहिं युग में कोई बाबा खे सॾु ई न कंदो आहे, भई भक्ति मार्ग में त असां सॾु कंदा आहियूं, त बाबा चवंदा आहिनि न मां मथां ॿुधंदो आहियां, त चलो बाबा खे कुझु न कुझु पतो पवंदो हूंदो। लेकिन सत्य त्रेता में त बाबा खे कोई सॾु ई न कंदो आहे। कीअं बाबा चवनि था की कीअं मूं में पाठ भरियलु आहे। बाप चवंदा आहिनि मां कुझु बि ॾिसंदो न आहियां न, मां सत्य त्रेता में ईंदो आहे, परंतु मूं में नॉलेज केतिरी सुठी आहे जो मां हिकु ई बार अची करे तव्हां सभिनि खे ॿुधाईंदो आहे। तव्हां पाठ वॼाईंदा आहियो, तव्हां ॼाणंदा न आहियो। ऐं जे पाठ ई न वॼायो, तव्हां पाठ वॼाईंदा आहियो लेकिन असां न ॼाणंदा आहियूं। ऐं जे पाठ ई न वॼायो, जे कुझु ॾिठो ई न, उहा सभु कुझु ॿुधाईंदा आहिनि। वंडर आहे न, बाबा चवंदा आहिनि वंडर आहे न। त बाबा चवंदा आहिनि असांजो पाठदारी आहियूं, असां कुझु न ॼाणंदा आहियूं। बाप में केतिरी सॼी नॉलेज आहे न, पूरी चक्कर जी नॉलेज, जेको कॾहिं चक्कर में ईंदो ई न आहे। बाप चवंदा आहिनि मां थोरी सत्य त्रेता में ईंदो आहे, जो मां तव्हांखे अनुभव ॿुधायां, ड्रामा अनुसार बिगड़ ॾिठे अनुभव की सॼी नॉलेज ॾींदो आहे। केतिरो वंडर आहे न। मां पाठ वॼाइण ई न ईंदो आहे ऐं तव्हांखे सॼो पाठ सम्झाईंदो आहे, इन करे मूंखे नॉलेजफुल चइबो आहे। त बाप चवंदा आहिनि हाणे मिठा मिठा ॿार पंहिंजी उन्नति करणी आहे, जो पंहिंजे खे आत्मा, त पंहिंजे खे आत्मा सम्झो। इहा खेल आहे न, तव्हां पोइ बि ईअं ई खेल कंदव, देवी देवता ठहींदव, पोइ अंत में चक्कर लॻाए मनुष्य ठहींदव। वंडर खाइणो खपे। बाबा में इहा नॉलेज किथां आई? उन्हनि खे त कोई गुरू बि न आहे। ड्रामा अनुसार पहिरियों ई उन्हनि में पाठ वॼाइण जी नूंद आहे।
इनखे कुदरत चइबो आहे। हर हिकु ॻाल्हि वंडरफुल आहे। जो बाप वेही नई नई ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि, ईअं अहिड़े बाप खे केतिरो न यादि करिणो खपे। चौरासी जे चक्कर खे बि यादि करिणो आहे। इहे राज बि बाबा ई सम्झाईंदा आहिनि। विराट रूप जो चित्र केॾो सुठो आहे। विराट रूप जो चित्र केॾो सुठो आहे न। जो लक्ष्मी नारायण अथवा विष्णु जो चित्र ठाहींदा आहिनि, उहो ई ॾेखारींदा आहिनि। विराट रूप जो चित्र केॾो सुठो आहे। जो लक्ष्मी नारायण अथवा विष्णु जो चित्र ठाहींदा आहिनि, उहो ई ॾेखारींदा आहिनि असां कीअं 84 जन्म में ईंदा आहियूं। अहम सो देवता पोइ क्षत्रिय वैश्य शूद्र, इहे सिमरन करण में कोई तकलीफ़ न आहे। बाप नॉलेजफुल आहे। कोई सभु पढ़ियो थोरी आहे न, शास्त्र आदि पढ़ियो आहे। बिगर कुझु बि पढ़े, बिगर गुरू कीअं एतिरी सॼी नॉलेज वेही ॿुधाईंदा आहिनि। अहिड़ो त कॾहिं ॾिठो न। बाप केतिरो मिठो आहे न। भक्ति मार्ग में कोई कंहिंखे मिठो सम्झंदो आहे। जंहिंखे जो ईंदो आहे हुनजी पूजा करणु लॻी वेंदा आहिनि। बाप वेही सभु राज सम्झाईंदा आहिनि। आत्मा ई आनंद स्वरूप आहे, पोइ आत्मा ई दुख रूप छीछी ठही वेंदी आहे। आत्मा ई आनंद स्वरूप आहे, पोइ आत्मा ई दुख स्वरूप छीछी ठही वेंदी आहे। भक्ति मार्ग में त कुझु बि न ॼाणंदा हुआसीं। मुंहिंजी केतिरी महिमा कंदा हुआ, परंतु ॼाणंदा न आहिनि न। इहे बि केतिरो वंडरफुल खेल आहे। इहे सॼो खेल बाबा सम्झाईंदा आहिनि। एतिरा चित्र सीढ़ी आदि जा कॾहिं ॾिठा ई न हुया। हाणे ॾिसंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं त चईंदा बि आहियूं इहे ज्ञान त यथार्थ रीति आहे, परंतु कामा शत्रु आहे, हिन ते जीत पाइणी आहे। जो इहे ॿुधी करे ढिला थी वेंदा। ज्ञान जॾहिं सभिनि खे ज्ञान ॿुधायो त बाबा जी ॻाल्हियूं केॾियूं मिठियूं आहिनि। बाबा जे चित्र आहिनि केॾा सुठा आहिनि। लेकिन जॾहिं पोइ उन्हनि खे चओ की हाणे स्वर्ग में हलण लाइ कामा शत्रु हिन ते जीत पायो त ढिला थी वेंदा आहिनि। परंतु केतिरो सम्झाईंदा आहिनि, सम्झंदा ई न आहिनि। केतिरी महिनत लॻंदी आहे। इहे बि ॼाणंदा आहियो कल्प पहिरियों जी सम्झायो उहो ई सम्झंदा। दैवी परिवार वारा जेतिरा ठहिण वारा हूंदा उन्हनि खे ई धारणा थींदी। तव्हां ॼाणंदा असां श्रीमत ते राजधानी स्थापना करूं था न। बाप जो डायरेक्शन आहे ॿियनि खे बि आप समान ठाहियो। बाप सभु ज्ञान ॿुधाइनि था। तव्हां बि ॿुधो था न। त ज़रूरु इहे शिव बाबा जो रथ बि ॿुधाए सघंदो हूंदो न, परंतु पंहिंजे खे गुप्त करे ॾींदा आहिनि। तव्हां शिव बाबा खे ई यादि कंदा रहो। इन्हनि जी त महिमा बि न करणी आहे। सर्व जो सदगति दाता, माया जी जंजीरनि सां छुड़ाइण वारो हिकु बाप ई आहे। केतिरी आत्माउनि खे बाबा माया जी जंजीरनि सां छुड़ाईंदा आहिनि। सर्व जो योनियन जो बि सदगति दाता बाप ई आहे। प्रकृति जो बि सदगति दाता बाप ई आहे। बाप कीअं वेही असांखे सम्झाईंदा आहिनि, इहे तव्हां ॿारनि जे सवाइ कोई खे बि पतो न आहे। मनुष्य इहे बि न ॼाणंदा आहिनि की रावण छा चीज़ आहे। हर वर्ष जलाईंदा ई ईंदा आहिनि। FG त दुश्मन की ठाहिबी आहे न। तव्हांखे हाणे पतो आहे की रावण भारत जो दुश्मन आहे, जंहिं भारत खे केतिरो दुखी कंगाल ठाहे छॾियो अथई। हाणे 5 विकार रूपी रावण जे पंजे में सभु फसल आहिनि। ॿारनि खे अंदरि में अचिणो खपे कीअं ॿियनि खे हिन 5 विकारनि सां अर्थात रावण सां छुड़ायूं। सर्विस थी सघंदी आहे त प्रबंध करिणो खपे। सचे दिलि सां निस्वार्थ भाव सां सर्विस करणी आहे। सचे दिलि सां निस्वार्थ भाव सां सर्विस करणी आहे। बाबा चईंदा आहिनि अहिड़े ॿारनि जी हुंडी मां सकारंदो आहियां, भरंदो आहियां। ड्रामा में नूंद आहे। सर्विस जो सुठो चांस आहे त हिन में पुछण जो बि न रहंदो आहे। बाप चई ॾींदा आहिनि सर्विस कंदा रहो। मांगो कोई खां न, मांगण सां मरणो भलो। आपे ई तव्हां वटि अची वेंदो। मांगण सां सेंटर एतिरो ज़ोर न भरंदो आहे। बिगर मांगे था सेंटर जमायो, आपे ई सभु ईंदा। उन में ताक़त रहंदी। जीअं ॿाहिरां वारा चंडो इकठो कंदा आहिनि, ईअं तव्हांखे न करिणो आहे। मनुष्य खे त
कॾहिं भॻवान न चईंदा आहिनि ज्ञान त बीज आहे, बीज रूप बाप वेही तव्हांखे ज्ञान ॾींदा आहिनि। बीज रूप बाप वेही करे असांखे ज्ञान ॾींदा आहिनि। बीज आहे ई नॉलेजफुल, उहो जड़ बीज त वर्णन करे न सघे, तव्हां वर्णन कंदा आहियो, सभु ॻाल्हियुनि खे सम्झी सघंदा आहियो न। हिन बेहद जे झाड़ खे कोई बि सम्झंदो ई न आहे, बाबा चवंदा आहिनि। तव्हां अनन्य ॿार ॼाणंदा आहियो, सो बि नंबरवार पुरुषार्थ अनुसार असां ज्ञान जी हर ॻाल्हियुनि खे सम्झंदा आहियूं, ॼाणंदा आहियूं। बाप सम्झाईंदा आहिनि माया बि ॾाढी प्रबल आहे, कुझु सहन बि करिणो पवंदो आहे। केतिरा कड़ा कड़ा विकार आहिनि, सुठे सुठे सर्विस करण वारनि खे हलंदे हलंदे अहिड़ी माया चमाट लॻाए ॾींदी आहे, चवंदा आहिनि असां त किरी वियासीं, सीढ़ी मथे चढ़ंदे चढ़ंदे हेठि किरी वियासीं। तकी कमाई चट थी वई। दंड त ज़रूरु मिलणो खपे न। बाप सां प्रतिज्ञा कंदा आहियो, ब्लड सां बि लिखी करे ॾींदा आहियो, पोइ बि गुम थी वेंदा आहियो। पको बाबा पको करण लाइ ॾिसंदा बि आहिनि। एतिरी युक्तियूं कंदे हुए बि दुनिया जी तरफ़ हली वेंदा आहिनि। एतिरी युक्तियूं कंदे हुए बि दुनिया जी तरफ़ हली वेंदा आहिनि। केतिरो सहज सम्झाईंदा आहिनि। पाठधारी त पंहिंजे पाठ खे ई सिमरन करिणो खपे, पाठधारी खे पंहिंजे पाठ खे ई सिमरन करिणो खपे। पंहिंजो पाठ कोई भुलिजी न सघंदो। बाप त रोज़ु रोज़ु भिन्न भिन्न प्रकार सां सम्झाईंदा रहंदा आहिनि। तव्हां बि ॾाढनि खे सम्झाईंदा आहियो, पोइ बि चवंदा आहिनि असां बाबा जे सम्मुख वञूं। बाप जो त वंडर आहे, रोज़ु मुरली हलाईंदा आहिनि। उहो निराकार नाम रूप देश काल त उहो निराकार आहे, नाम रूप देश काल त आहे न, पोइ बि मुरली कीअं ॿुधाईंदा आहिनि? मतिलबु देह जो नाम रूप त न आहे न, पोइ बि मुरली कीअं ॿुधाईंदा आहिनि? वंडर खाईंदा आहिनि, पोइ पका थी करे ईंदा आहिनि। जेका अज्ञानी माण्हू हूंदा आहिनि उहे सोचंदा आहिनि भॻवान त नाम रूप देश काल खां न्यारो आहे, उहो कीअं मुरली ॿुधाईंदा? पोइ धीरे धीरे पका थी वेंदा आहिनि, पोइ बाबा सां मिलण ईंदा आहिनि। दिलि थींदी आहे अहिड़े बाप जो अहिड़ो बाप वरसो ॾियणु आयो आहे, हुन सां मिलूं। असां पहचान सां अची करे मिलंदा आहियूं त बाबा सां ज्ञान रतन धारण करे सघनि। हिन पहचान सां अगरि मिलणु अचनि न, कि निराकार परमात्मा ब्रह्मा जे तन में अची करे असांखे ज्ञान ॾिए थो, हिन पहचान सां अची करे मिलनि त ज्ञान जी धारणा करे सघनि, श्रीमत के पालन करे सघनि। जॾहिं बाप खे बाप सम्झंदा, जॾहिं इहे सम्झंदा बाबा आया आहिनि वरसो ॾियणु, तॾहिं ई बाबा जो चयो बि मञी सघंदा। अच्छा, मीठी मीठी सिकी लदे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, ज्ञान खे जीवन में धारण करे ख़ुशी में गदगद थियणो। वंडरफुल ज्ञान ऐं ज्ञानदाता जो सिमरन करे सदा ज्ञान डांस कंदा रहो। ज्ञान जी डांस बाबा चई न, मां तव्हांखे नॉलेज ॾिनी आहे, तव्हां बि नॉलेजफुल ठहिया आहियो। त जेको जेको ज्ञान असांजी बुद्धि में आयो उनखे सिमरन करे, 84 जे चक्कर खे सिमरन करे, बाप खे यादि, बाप खे जो परिचय सां यादि करे सदा ज्ञान डांस कंदा रहो। ॿियो आहे पंहिंजो पाठ खे सिमरन करिणो आहे, ॿिए जे पाठ खे न ॾिसणो आहे। माया ॾाढी प्रबल आहे, इन करे सदा ख़बरदार होशियार रहणो, पंहिंजी उन्नति में लॻा रहो, सर्विस जो शौक़ु रखिणो। बाबा चई न, जाते बि सर्विस ॾिसो, जाते बि सर्विस जो मौक़ो मिले हली वञो। प्रबंध बि मिली वेंदो, हुंडी बि भरिजी वेंदी, लेकिन सर्विस जो शौक़ु रखिणो आहे। जीअं तव्हां पंहिंजी उन्नति कई आहे, ईअं आप समान सभिनि खे ठाहिणो।
वरदान अच्छाई ते प्रभावित थियण जे बजाय उनखे स्वयं में धारण करण वारा परमात्म स्नेही ठहो। अगरि परमात्म स्नेही ठहिणो आहे त बॉडी कॉन्शियस जी रुकावट खे चेक करो। अगरि बॉडी कॉन्शियसनेस हूंदी त बाबा जो स्नेह उहो स्नेह न करे सघंदासीं, उहो स्नेह खींची न सघंदासीं। कई ॿार चईंदा आहिनि इहे ॾाढो सुठो आहे, इहे ॾाढी सुठी आहे, इन करे थोरो रहम ईंदो आहे। कोई जो कंहिंसां कंहिंजे शरीर सां लॻाव हूंदो आहे त कोई जो कंहिंजे गुण विशेषताउनि सां, लेकिन उहो विशेषता उहा गुण ॾियण वारो केरु? कोई सुठो आहे त अच्छाई खे धारण भले करो, लेकिन अच्छाई सां प्रभावित न थियो। न्यारो बाप जो प्यारो ठहो। अहिड़े प्यारा अर्थात परमात्म स्नेही ॿार सदा सेफ रहींदा। बाबा चईंदा आहिनि न मां तव्हांखे तिजोरी में सेफ करे रखियो आहे, परमात्म स्नेह जी तिजोरी में सेफ रहींदा। परमात्म स्नेही ॿार त कंहिंजी बि गुण विशेषता ॾिसो त उनखे स्वयं में धारण भरे करो कि बाबा हिननि खे गुण विशेषता ॾिनी अथई, लेकिन ईअं न असां उन्हनि सां प्रभावित थी करे बसि उन्हनि खे ई यादि कंदा रहूं कि काश उहो हुजे हा त असां ईअं करे सघूं हा, हीअं हूअं न। ॾियण वारो बाबा आहे। हाणे बाबा खे अगरि पंहिंजे कार्य में वापसि खां उहो ई कमु कराइणो आहे त ॿिए कंहिंखां कराए वठंदा, या असां उन गुण खे धारण करे असां ई करे वठूं। हुन व्यक्ति खे यादि न करो, जेसि ताईं उहो व्यक्ति हुयो हुनजी उहो परमात्मा जो बाबा जो हुनखे विशेषता ॾिनई, हुन सां कमु कढियो। हाणे उहा आत्मा शरीर छॾे हली वई या ॿियो काॾे हली वई त असांखे हुन आत्मा जी यादि न अचणी खपे कि उहो हुजे हा त ईअं करे वठे हा। न, बाबा इहे कमु तव्हां जंहिंखां पहिरियों कराईंदा हुयो, हाणे कंहिंखां कराइणो आहे उहो तव्हां ॾिसो। स्लोगन आहे साइलेंस जी शक्ति इमर्ज करो त सेवा जी गति फास्ट थी वेंदी। साइलेंस जी गति इमर्ज करो, साइलेंस जी शक्ति इमर्ज करो त सेवा जी गति फास्ट थी वेंदी। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।